अस्सलाम वालेकुम नाज़रीन ताज़ो पंजाब असेंबली हिकु बिल पास कयो वुमेन प्रोटेक्शन बिल जे नाले सां। इन बिल खां पोइ पाकिस्तान जूं जेके मज़हबी जमायतूं आहिनि उहे यकदमि ईअं जाॻी पियूं आहिनि जीअं मुल्क में सिर्फ़ु उहो ई हिकिड़ो जेको आहे सो इशू रहिजी वियो आहे। ऐं ताज़ो जमायत इस्लामी जेको आहे सो मंसूरा कॉन्फ्रेंस पिणु जेका आहे सा सॼी जंहिंमें मुल्क जूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि से मज़हबी जमायतुनि शिरकत कई ऐं उन में 1 पॉइंट एजेंडा इहो हो त इन बिल खे ख़तमु करे रिपील कयो वञे, छो त इहो जेको बिल आहे इहो आइन ऐं जेको आहे सो इस्लाम ऐं इवन डेमोक्रेसी जे बि ख़िलाफ़ु बिल आहे। सो सम्झ नथो अचे त इन बिल में अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जेका असांजे आइन सां बि साॻिए वक़्त ते टकराव में आहे, त साॻिए वक़्त ते जमहूरियत सां बि ऐं साॻिए वक़्त ते इस्लाम ऐं मज़हब जेको आहे उन सां बि टकराव में आहे। शर्मीन उबैद चुनाई जंहिं रिसेंटली जंहिंजी डॉक्यूमेंट्री ऑस्कर अवॉर्ड खटियो आहे, उन कल्ह हिकिड़ो ट्वीट कयो हो जंहिंमें उन चयो त असांजे मुल्क में औरत सां अगरि रेप थिए थो या औरत खे मारियो वञे थो या ऑनर किलिंग थिए थी त उन ते असां जूं मज़हबी जेके जमायतूं आहिनि उहे ख़ामोश हुजनि थियूं, पर अगरि औरतुनि जे प्रोटेक्शन जे लाइ को बिल पास थिए थो त हिकदमि सां जेको आहे सो रोड ते अची वञनि थियूं। इन बिल में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे, इन में कहिड़ियूं ख़राबियूं आहिनि ऐं इनखे रिपील करणु घुरिजे, तरमीम आणणु घुरिजे या जेको आहे सो इहो कीअं मज़हब ऐं डेमोक्रेसी ऐं आइन सां टकराव में अचे थो, अॼु हिन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं वेलकम चवां थी, असां सां गॾु आहिनि इक़बाल ॾेतो साहब, पाण ह्यूमन राइट एक्टिविस्ट आहिनि, उन्हनि सां गॾु MNA शाहिदा रहमानी PPP सां तालुक़ बि आहे ऐं MNA बि आहिनि। मैं आपको वेलकम कहती हूँ शाहिदा रहमानी साहिबा ऐं ॾेतो साहब तव्हांखे। शाहिदा साहिबा स्टार्ट आपसे करते हैं। पहला क्वेश्चन जो है कि आपके ख्याल में ये जो बिल है ये आइन और एक ही वक्त में आइन, मज़हब और जमहूरियत के ख़िलाफ़ कैसे है? आप इसको ये समझती हैं कि ये इन तीनों चीज़ों के ख़िलाफ़ है? नहीं, मैं नहीं समझती। देखें, सबसे पहले तो जो भी हुकूमत जो कोई भी बिल लेकर आती है तो वो कोई उसकी नीयत ख़राब नहीं होती, वो कोई अच्छा करना चाह रही होती है। लेकिन इसके अंदर कुछ खामियां हैं जो बनाने वालों ने जो उसमें कुछ इस तरह की डाल दी हैं, जैसे कि इसको डोमेस्टिक वायलेंस में भी किया जा सकता था। इसी तरीके से इसको फैमिली कोर्ट में कर दिया है, हालांकि ये क्रिमिनल होना चाहिए था, क्योंकि अगर कोई आपको शख्स मार रहा है तो उसमें हो सकता है कि आपकी फैमिली भी इन्वॉल्व हो, उसमें ख़वातीन भी हो सकती है, कोई बहन हो सकती है, सास हो सकती है, नंद हो सकती है, जो उस मर्द को जो है उसको शय देकर भी उसको पिटवा सकती है या इस तरह का कोई जुल्म करवा सकती है। अब उसके लिए ये है कि औरत जो है, अब चूँकि फैमिली कोर्ट्स में चला गया मैटर, वो पहले MLO बनवाएगी। हालांकि जैसे हमने किया था हेरासमेंट बिल, उसके अंदर एक कमेटी होती है, कमेटी जो है वो फैमिली को कॉल करती है या उस जगह के जो हैं उन लोगों को कॉल करती है जो इसमें इन्वॉल्व होता है, तो वो बड़ा आसान एक हो जाता है। इसके अंदर ईजी वे नहीं। अब इसमें MLO बनवाए, उसमें कितना टाइम लगता है, कोई विटनेस मिलता है नहीं मिलता है, वो औरत जो कि पीटी है वो कितने दिन में जाकर वो वहाँ से इंसाफ हासिल करेगी, जब तक वो होगा 2 दिन की जो सज़ा है। फिर उसके बाद इसमें जो तलाक, सबसे पहले इन्होंने जहाँ से अडॉप्ट किया उसके अंदर उन्होंने उसको सेफ नहीं किया। जैसे हमारे यहाँ एक चीज़ है कि जी एक वक्त में 3 तलाक दे दी, और जैसे अभी केस भी सामने आए कि फौरी तौर पे तलाक दे दी, वो औरत सेफ तो नहीं हुई। असल चीज़ है कि जब ये सारी चीज़ें कर रहे होते हैं तो पहले ये देखा जाता है कि उस औरत को हम सेफ कहाँ से करेंगे। नहीं, जहाँ तक मुझे पता है तो इसके स्ट्रक्चर में तो ये है कि काउंसलिंग भी है, मीन्स जिस तरह हम कहते हैं ना सुलह होगी, काउंसलिंग होगी, उसके लिए भी एक कमेटी है जहाँ तक मुझे पता है, जो मैंने पढ़ा है, मे बी मुझे इतना मालूम ना हो। उसके अलावा उसमें प्रोटेक्शन ऑफिसर्स फीमेल अपॉइंट होंगी, ठीक है, जो कि खातून के लिए आएंगी। फैमिली कोर्ट में जा रहे हैं, फैमिली कोर्ट में कितने केसेस हैं जो आपके पेंडिंग में पड़े रहते हैं, वो किस तरीके से हम उन केसेस को तो सॉल्व नहीं कर सकते। ये तो क्रिमिनल एक्ट में चल जाएगा ना। आप उसको मार रहे हैं, बीट कर रहे हैं, उसे किसी भी किस्म का तशद्दुद दे रहे हैं, तो पहले तो उसको प्रोटेक्शन देनी चाहिए, और उसको क्रिमिनल जब केस में आएगा तो वो जल्दी उसको एमरजेंसी बेसिस पे उसको सॉल्व भी किया जाएगा। उसको तो अपने वो भी नहीं मिलेंगे, विटनेस भी नहीं मिलेंगे, वो औरत अकेली वो जाके कहाँ से अपने ससुराल के अंदर किसको गवाह दे, कोई उसका ससुराली जो है वो उसको गवाही तो नहीं देगा ना उसको जाके, क्योंकि वो तो पूरा एक एटमॉस्फेयर होता है फैमिली की, जो जब लड़ाइयाँ होती हैं आपस में, वो सास नंदे पूरी फैमिली इन्वॉल्व होती है। फिर उस मर्द को जो है, हम तो ये चाहते हैं कि जेंडर इक्वेलिटी हो, मर्द को भी इज्जत दी जाए, औरत को भी इज्जत दी जाए। जब तक आप दोनों को इज्जत नहीं देंगे माशरा कैसे बेहतर होगा। बिल्कुल, इसी पे आगे बात करते हैं, लेकिन मैं इसी को बढ़ा के ॾेतो साहब से पूछना चाहूँगी
کہ کیا مطلب یہ تو ہم کہہ سکتے ہیں کہ ہاں اس کا میکنزم پہ ہم ڈسکس کر سکتے ہیں کہ اس طرح نہیں اس طرح ہونا چاہیے, لیکن یہ کہنا کہ इहो चवण त पूरो जेको बिल आहे उहो बिल ई ग़लति आहे ऐं पूरे बिल खे रिपील करे छॾिजे ऐं इन बिल इहो बिल जेको आहे सो इहो डेमोक्रेसी जे बि ख़िलाफ़ु आहे, इहो बिल जेको आहे सो इस्लाम जे बि ख़िलाफ़ु आहे, इहो बिल आइन जे बि ख़िलाफ़ु आहे. तव्हां इन जे हवाले सां छा चवंदा? अदी हाणे ॻाल्हि ई आहे त मैडम शाहिदा साहिबा जी पंहिंजी हिकिड़ी पॉइंट ऑफ व्यू आहे. ऑफकोर्स उहा हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी खे रिप्रेज़ेंट करे पई. बुनियादी तौर ते इहो ॾिसणो आहे त हीउ जेको बिल पास थी करे एक्ट थींदो इहो ऑटोमेटिकली इनफोर्स न वेंदो. ॿी ॻाल्हि इहा आहे त आइन जो आर्टिकल 25 सबसेक्शन 3 इहो चवे थो त रियासत ॿारनि ऐं औरतुनि जी प्रोटेक्शन जे लाइ कानून ठाहे सघे थी, चाहे उहे फंडामेंटल जेको बुनियादी 25 जो इक्वलिटी वारो लॉ आहे उन सां तज़ाद में बि अचे. त यानी तारीख़ी तौर ते औरतुनि सां बहैसियत हिकिड़ी जेंडर डिस्क्रिमिनेशन जेका थी आहे उन जी इक्वलिटी आणण जे लाइ आर्टिकल 25(3) चवे थो त स्टेट कैन मेक द स्पेशल लॉज. नंबर 1. हाणे तव्हां जेकॾहिं हिन लॉ जो प्रियम्बल ॾिसंदो त हिन लॉ में इहो लिखियलु आहे त प्रोटेक्शन, रिलीफ ऐं जेको आहे रिहेबिलिटेशन जे करण लाइ आहे. पर हाणे इन में इलाही कुझु इशूज़ आहिनि जेके मैडम जीअं राइटली पॉइंट आउट कया आहिनि. फ्लॉस थी सघनि था. जेकॾहिं असीं सिंध जे एक्ट सां हिन खे कंपैरिज़न कंदासीं त उन में हिननि डोमेस्टिक वायलेंस खे कॉग्निजेबल ऑफेंस करार उन वे में जीअं पुलिस जी जुरिसडिक्शन में न ॾिनो आहे. हिननि ॾिनो आहे उहा जेको वायलेंस अगेंस्ट वुमेन डिस्ट्रिक्ट लेवल ते जेको सेंटर थींदो, जेका वुमेन प्रोटेक्शन ऑफिसर आहे या जेका डिस्ट्रिक्ट वुमेन प्रोटेक्शन ऑफिसर आहे उनखे कॉग्निजेंस ॾिनी आहे ऐं उहा अंडर दी क्रिमिनल प्रोसीजर कोड में उहा पावर्स एक्सरसाइज नथी करे सघे जेको आहे. ठीकु आहे. तंहिंजे करे ॿी ॻाल्हि जेका मैडम ॻाल्हि कई इहा ॾाढी ॻाल्हि अहमियत वारी आहे त तव्हां जॾहिं विक्टम आहे ऐं उन विक्टम खे जेको उनजो प्रिपरेटर आहे ऐं जेको अब्यूज़र आहे उहो तव्हां हाणे सिर्फ़ु एग्रीड लिखियो आहे सिर्फ़ु फीमेल. अच्छा. सिंध वारे में हुयो उहो ॿार बि हुयो, उहो वनरेबल बि हुयो, उहो डिसेबल्ड बि हुयो, उहो इन्फर्म बि हुयो. उन में तव्हां स्कोप वधीक खणी वञो पिया. उन में मैजिस्ट्रेट कॉग्निजेंस फर्स्ट क्लास मैजिस्ट्रेट, छो त हाणे ज़रूरी न आहे फैमिली कोर्ट त ज़िले में हिकिड़ी कोर्ट हूंदी आहे सॼे ज़िले में. मैजिस्ट्रेट त सब डिवीज़न लेवल ते तहसील लेवल ते तव्हांखे मैजिस्ट्रेट मिलंदो आहे. तो हिन लॉ खे पहिरीं ॻाल्हि इहा त हीअ आइन मुताबिक़ आहे. हा, जेकॾहिं आइन जो आर्टिकल 203D इहो चवे थो त को बि अहिड़ो लॉ क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ नथो ठही सघे, उहा जुरिसडिक्शन आहे फेडरल शरीयत कोर्ट खे. हाणे उहा फेडरल शरीयत कोर्ट में कोई वञे थो ऐं हिन एक्ट खे चैलेंज करे थो त उहो मैंडेट फेडरल शरीयत कोर्ट जो आहे त उहा डिक्लेयर करे त ही बेसिक प्रिंसिपल्स ऑफ क़ुरान ऐं सुन्नत जे अगेंस्ट आहे. बाक़ी फिल्ट्रेशन जा जेके इदारा आहिनि, सपोज कयो वुमेन लॉज नेशनल कमीशन ऑन द स्टेटस ऑफ वुमेन आहे, उनखां बि फिल्टर थींदा आहिनि. लॉ एंड जस्टिस कमीशन ऑफ पाकिस्तान आहे, उहा बि फिल्टर कंदी आहे. प्रोविंशियल लेवल ते प्रोविंशियल कमीशन ऑन द स्टेटस ऑफ वुमेन आहिनि, उहे बि उन्हनि लॉज जी कंपेटेबिलिटी खे ॾिसंदा आहिनि. या लॉ डिपार्टमेंट जेके रेस्पेक्ट आहिनि उहे वेटिंग कंदियूं आहिनि. हाणे इहो हिकिड़ो प्रोसेस थींदो आहे जंहिंमें फिल्ट्रेशन थी ईंदी आहे. हिन स्टेज ते इहो चवणु मुंहिंजे एज़ ए ह्यूमन राइट्स जे स्टूडेंट जे या लॉ जे स्टूडेंट सां त ही तज़ाद में आहे. हा, हिन में इम्प्लीमेंटेशन ते मैकेनिज़म्स जा कुझु इशूज़ आहिनि. तव्हां कॉग्निजेंस कीअं वठंदव, कोर्ट ॾे कीअं रेफर कंदव, डिस्ट्रिक्ट जी लेवल ते जेका कमेटीज़ आहिनि उन्हनि जूं फंक्शनलिटीज़ ते वॾा सवाल आहिनि. बाक़ी एज़ सच असीं इहो जजमेंट पास कयूं त ही इस्लाम शरिया या जमहूरियत जे ख़िलाफ़ आहे त आई डोंट थिंक के इन में अहिड़ियूं के शयूं आहिनि जेके उन जे ख़िलाफ़ आहिनि. सिंध में भी जो है डोमेस्टिक वायलेंस एक्ट पास हो चुका है तकरीबन, मतलब उसको 2013 में वो पास हुआ था. इस में मतलब मेरी जो अंडरस्टैंडिंग थी वो ये थी कि जो मैकेनिज़्म इन्होंने बनाया है इस बिल में जो है इन्फोर्समेंट का, वो मैकेनिज़्म हमारे वाला जो सिंध का लॉ है
اس سے اسٹرانگ ہے. مینس اسٹرانگ ان سینس کہ مطلب انہوں نے میکینزم اس طرح بنایا ہے کہ آپ مطلب اس میں ٹریکر بھی ہوگا, اس میں اس کا فالو اپ بھی ہوگا, اس میں مانیٹرنگ بھی ہوگی, اس میں شیلٹر بھی ہوگا, اس میں ریہیبلیٹیشن بھی ہوگا, اس میں کمیٹیز بھی ہوگی. مطلب اسٹیپ بائی اسٹیپ جو میکینزم ہے, میری جو انڈرسٹینڈنگ ہے, میں یہ سمجھتی ہوں کہ وہ سندھ والے سے بہتر بنایا گیا ہے. جبکہ سندھ والا جو ہے اتنے سالوں سے بند تو گیا, لیکن ابھی تک اس کے نہ ROBs بنے ہیں, نہ ابھی تک اس پہ کوئی عمل درآمد ہے. تو آپ کے خیال میں کہ یہ ایک رائٹ اسٹیپ ہے اس میں اس پوائنٹ کو چھوڑ کے کہ جو ہے مطلب آگے اس کو کس طرح امپلیمنٹ ہوگا یا کچھ, لیکن کیا ہم یہ مان سکتے ہیں کہ سندھ کے بنسبت پنجاب جو ہے انہوں نے دیر لگایا لیکن وہ بہتر لا لائے, اور ان کا جو امپلیمنٹیشن کا سسٹم ہے عمل درآمد کا وہ ہم سے زیادہ اسٹرانگ ہے سندھ سے؟ نہیں, میں اس میں شیریں آپ کی اس بات سے ایگری نہیں کروں گی, کیونکہ دیکھیں وہ آتے ہی ایک ڈسپیوٹ بن گیا. سندھ کا جب آیا کوئی آپ کو اس طرح سے آوازیں نہیں آئیں, کیونکہ ہمیں سب کو لے کے چلنا ہے. مرد بھی پاکستان کا شہری ہے, عورت بھی پاکستان, دونوں کو ایک دوسرے کو رسپیکٹ دینی ہے. بجائے اس کے کہ جب وہ کڑا پہن کر آئے, اور اس کو باری کب آئے گی جب وہ وکٹمائز ہوگی. ابھی جیسے میں بھائی نے بھی کہا, اس کے بعد اس کو کہاں سے وہ ایویڈنس ملیں گے. ابھی سب سے پہلی بات تو میں نے کہ آپ کو سیف ہی نہیں کیا آپ نے اس کو. اصل چیز یہ تھی جہاں سے آپ نے اس کو اڈاپٹ کیا تھا وہاں پہ سب سے پہلے عورت کو سیف کیا گیا ہے. وہاں پہ اس کو جو ابھی 2 کیسز آ چکے ہیں پنجاب سے, جس طریقے سے اس کو عورت کو طلاق دے دی جاتی ہے, پھر اس طریقے سے تو ہم نے نہیں کرنا. نہیں, لیکن مجھے یہ بات سمجھ نہیں آئی, مجھے سمجھ نہیں آئی. جب سوشل میڈیا پہ یہ میں نے پڑھا تو میں نے کہا 1-2 دن پہلے ایک لا آتا ہے تو اتنی جلدی وہ امپلیمنٹ بھی ہو گیا, طلاق بھی ہو گئی. آپ کو پتا ہے کہ جب ہمارے معاشرے میں ایسی کوئی چیز آتی ہے اور جس کو اتنا ہائی لائٹ کر دیا جاتا ہے, اس کے اوپر ایشو اس طریقے سے کریٹ ہو جاتے ہیں. ہونا یہ چاہیے تھا کہ آپ بالکل سزا جزا رکھیں گے, کیونکہ ہمارے اسلام نے بھی عورت کو مارنے کا حکم نہیں دیا, تشدد کا حکم نہیں دیا. واضح آیات ہیں قرآن پاک میں کہ آپ اس پہ تشدد نہیں کریں گے, آپ اس کے زبردستی وارث نہیں بنیں گے. وہاں تو مکمل طور پہ عورت کو مکمل رائٹ دیے ہیں, اسلام نے بھی دیے ہیں, آئین نے بھی دیے. میں آپ کی اس بات سے, اور یہ ہمارا آئین دیتا ہے, اس سے کوئی ڈس ایگری نہیں کر سکتا. لیکن وہاں پر میں نے سب سے پہلے کہا کہ آپ نے عورت کو پروٹیکشن کیا دی. اس کو اس طریقے سے اگر طلاق ہونے لگتی ہے تو پھر اس کا مستقبل کیا ہوگا, فیوچر کیا ہوگا. بہت ساری چیزیں ہوتی ہیں جن کو ہمیں سامنے رکھنا ہوتا ہے, جس میں ہمیں مرد کو بھی عزت دینی ہے, عورت کو بھی عزت دینی ہے. وہ کیا عوامل تھے, کمیٹی بیٹھتی ہے, پھر اس کو ساک آؤٹ کیا جاتا ہے کہ کس طریقے سے ہوا تھا, کون عورت انوالو تھی. مرد کو تو ویسے ہی بہت عزت دی ہوئی ہے. اور دوسری بات یہ کہ ولنریبل تو یہاں پہ ہم دیکھیں اگر تو وہ تو عورت ہی ہے نا. لیکن وہ ایک مذہب کا خیز سا لگتا ہے کہ وہ کڑا پہنے گا, پھر وہ مانیٹرنگ ہوگی, اس کے گھر میں اس کو واپس گھر میں آنا ہے, اور وہ اس کا ہسبینڈ ہے, وہ وائف ہے, دونوں جب تک ایک دوسرے کو رسپیکٹ نہیں دیتے تو گھر چل ہی نہیں سکتا خوشگوار انداز. آنے والے ڈسکشن میں ہم اس کا جو اسلامی کہ یہ اسلام میں جو ہے پورے رائٹس ہیں اور یہ کڑا کا جو ایشو ہے اس پہ ڈسکس کریں گے, لیکن ابھی تھوڑا بریک کا ٹائم ہے. ناظرین وٹھو تھا ہکڑو ننढड़ो بریک. ویلکم بیک ناظرین آؤں ویلکم چواں تھی जेको असां सां गॾु आहिनि सोरठ थेबो, पाण MP आहिनि PMLN जूं ऐं सिंध सां तालुक़ु रखनि थियूं. थोरो लेट हुआ त असां सोचियो त सोरठ सां स्टार्ट वठण खां पहिरीं ऐं थेबो ॾेथो साहब खे गुज़ारिश कंदसि त इन ॿिन्ही जी ला जी जेका इम्प्लीमेंटेशन जो मैकेनिज़म आहे उनखे थोरो डिफाइन कनि त पोइ पाण सोरठ सां इन ते वधीक ॻाल्हायूं था. अदी टू बी वेरी फेयर, सिंध में जेको लॉ आयो हुयो डोमेस्टिक वायलेंस प्रिवेंशन एंड प्रोटेक्शन एक्ट जेको आहे उन में जेको सेक्शन 3 आहे त गवर्नमेंट इम्प्लीमेंटेशन मैकेनिज़म्स ठाहींदी. हाणे उन में हिकिड़ी ॻाल्हि त इहा ज़ाहिर आहे त ॾिसो 8 मार्च 2013 ते लॉ पास थियो आहे. अॼु उहो साॻियो ई 8 मार्च 2016 गुज़री वियो ऐं उन लॉ में इहो लिखियलु आहे त हुकूमत वक़्तु जेके आहिनि रूल्स ठाहींदी ऐं रूल्स ठाहींदी. ऐं सेक्शन 17 में बि लिखियलु आहे त डिस्ट्रिक्ट खे वुमेन प्रोटेक्शन कमेटी ठाहींदी. पर ॾिसूं पिया त उहो असांजा 3 साल गुज़री विया आहिनि. हिन महिल ताईं उहो डिस्ट्रिक्ट जी लेवल ते वुमेन प्रोटेक्शन कमेटी हुजे या रूल्स हुजनि या जेके मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, छो त जॾहिं औरत चाहे विक्टिम हुजे या पोटेंशियल विक्टिम
विक्टिम हुजे, चाहे उहा थाणे ते थी पनाह वठे या वुमेन क्राइसिस सेंटर ते थी वठे या दारुल अमान ते जॾहिं प्रोटेक्शन वठे थी, त उते मुख़्तलिफ़ इदारा जो कमु पए थो, उहो साइकोलॉजिस्ट बि आहे, उहा पुलिस बि आहे, उहो मेडिको लीगल बि आहे, त उन्हनि जे विच में छा हूंदो त हिकिड़ो त इम्प्लीमेंटेशन मैकेनिज़म सिंध जो इहो वीक आहे, नंबर 1। नंबर 2 जेको पंजाब जो चयो वञे थो न त उते बि हिकिड़ो डिस्ट्रिक्ट के सेंटर ठहंदो वायलेंस अगेंस्ट जो, ऐं उते वन विंडो फैसिलिटेशन थींदी, पर प्रॉब्लम इहो उते ईंदो जेको हिन महिल पेपर ते त सही लॻे थो त तव्हां उते हिकिड़ो वुमेन प्रोटेक्शन ऑफिसर रखंदो या डिस्ट्रिक्ट वुमेन प्रोटेक्शन ऑफिसर ॾींदो, हिकिड़ी औरत जेका अचे थी पनाह वठण लाइ, तव्हां वटि ऑलरेडी उते प्रोटेक्शन सेंटर्स आहिनि, ऑलरेडी पंजाब में दारुल अमान आहिनि, उते क्राइसिस सेंटर आहिनि। हाणे उन्हनि क्राइसिस सेंटर्स ऐं हिननि वुमेन प्रोटेक्शन सेंटर्स जी या प्रोटेक्शन सिस्टम जी का लिंक लॉ में कोन्हे का, त उन्हनि ते दारुल अमान्स ते क्राइसिस सेंटर ते जेके पहिरियों मायूं अचनि थियूं हिन ॾे कीअं मोकिलींदियूं, चलो जेकॾहिं अची बि वञनि थियूं त उते FIR कटण जो पावर उनखे तव्हां कीअं ॾींदो? ठीकु आहे, भला जेको DCO आहे, जेको चेयरमैन थींदो ऐं जेको EDO कम्युनिटी डेवलपमेंट जो सेक्रेटरी थींदो, जेको वुमेन डेवलपमेंट जो ऑफिसर हूंदो या पुलिस जो ऑफिसर हूंदो, हिकिड़ी सॼी कमेटी हूंदी। तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ लॉज जेके पाकिस्तान में इन्फोर्स आहिनि, मिसाल बांडे लेबर सिस्टम एबोलिशन एक्ट आहे, DCO चेयरमैन आहे कमेटी जो, छा थियो आहे हिन महिल ताईं उहो DCO उहो कमेटी खे चेयर कोन थो करे। तव्हां अचो नेशनल लेवल ते जेको आहे इवन जेके मॉनिटरिंग बैतुल माल जूं कमेटीज़ आहिनि, ज़कात जूं कमेटीज़ आहिनि, तव्हांजो हेल्थ कमेटीज़ आहिनि, उन्हनि जो बि DCO चेयर करे थो, पर प्रैक्टिकली उहो नथो थिए। असांजी गुज़ारिश इहा आहे त बजाए तव्हां हिकिड़ो नओं स्ट्रक्चर ऐं पैरेलल स्ट्रक्चर क्रिएट कयो, दारुल अमान ॾिसो पंजाब में दारुल अमान जी हिकिड़ी सुठी ख़ुशूसियत इहा आहे सिंध जे दारुल अमान खां, त सिंध जी दारुल अमान में का बि औरत जेकॾहिं दारुल अमान ते वेंदी त उनखे प्रोटेक्शन तेसोणी न मिलंदी जेसोणी पुलिस कोर्ट जे थ्रू रेफर नथी कराए। पंजाब में इहो आहे त कंहिं बि दारुल अमान में औरत जेकॾहिं वेंदी त उनखे प्रोटेक्शन मिले थी। त असीं चऊं पिया त बजाए ॿिया पैरेलल स्ट्रक्चर्स तव्हां क्रिएट कयो, त पंजाब वारे एक्ट में पैरेलल स्ट्रक्चर्स क्रिएट पिया थियनि। हिकिड़ी ॻाल्हि जो सिर्फ़ क्लियर करण थी चाहियां, छा जेके रूल ऑफ बिज़नेस ठहंदा उन में इहा शइ न मतिलबु मतिलबु हुननि अगरि लॉ में लिंक न ॾिनो आहे, पर छा जीअं रूल, छो जो कुझु शयूं वरी अॻियां हली रूल ऑफ बिज़नेस जेके हूंदियूं आहिनि उन में चेंज थींदियूं आहिनि, त भई हिननि जो मैकेनिज़म हीअं हूंदो, हिनखे दारुल अमान हीअं यूज़ थींदो, जिते दारुल अमान न आहे उते सेंटर्स काइम कया वेंदा। बिल्कुलु सम्झो, पहिरियों त अननेसेसरी हिकिड़ी क्रैक कई वई आहे, हिन लॉ में लिखियलु आहे त ही एट वंस इन्फोर्स न थींदो, नंबर 1। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन में लिखियलु आहे त रूल्स ठहंदा। हाणे पहिरीं ॻाल्हि त जॾहिं गवर्नमेंट गज़ेट में नोटिफाई न कयो आहे त हू इन्फोर्स ई न थियो आहे, ऐं उन जे लाइ जेके रूल्स ठहंदा ऐं उन रूल्स में इहे बिज़नेस या जेके बि शयूं तव्हां चओ पिया, पर हाणे जेको एतिराज़ आहे हिन लॉ जे कुझु सबस्टेंटिव क्लॉज़ेस ते, उहो त अॻिते जीअं बहस खे वधाईंदो सिंध जे लाइ कीअं उन्हनि शयुनि खे अवॉइड कयो आहे ऐं हिन लॉ में उहे कीअं शयूं आहिनि। सोरठ PMLN ऐं ज़रूरु मतिलबु मुंहिंजो ख़्यालु आहे त एप्रिशिएट करणु घुरिजे, मतिलबु हुननि जेको लॉ आंदो आहे। ऐं मतिलबु आउं ईअं सम्झां थी, मुंहिंजी इहा मतिलबु मे बी हुन में मैकेनिज़म जो जीअं असां हीअं डिस्कस कयो त थी सघे थो कुझु हर शइ में किथे न किथे को फ्लॉ रहिजी सघे थो जेको अॻियां हली उनखे सही करे सघिजे थो, लेकिन हिकिड़ी सुठी जेका आहे सा अॻभरा इहा ऐं जेको बिल आहे उन लाइ हिकिड़ो त कॉन्ग्रेचुलेशंस PMLN जे हवाले सां। सेकंड PMLN जी न सॉरी तव्हांजी ॻाल्हि खे कटियां थी, ॻाल्हि हिते औरतुनि जी आहे, ॻाल्हि हिन सिस्टम जी आहे, ॻाल्हि हिन मुआशिरे जी न PMLN जी इन करे आहे, PMLN जी आबादी न, लेकिन PMLN जी इन करे आहे जो आम तौर ते सम्झो इहो थो वञे त पंजाब जेको आहे रिलीजियस फैक्टर जेको आहे न उहो पंजाब ॾांहुं वधीक आहे बनिस्बत सिंध जे। सिंध खे एॾो चैलेंज, हाणे तव्हां ॾिसो इहो डोमेस्टिक वायलेंस एक्ट पास थियो, चाइल्ड मैरिज पास थियो, एंटी वुमेन प्रैक्टिस एक्ट पास थियो, एतिरो चैलेंज ऐं एतिरी किराए ऐं एतिरो जेको असां सिंध में न थियो। पंजाब जो जेको इशू आहे उते रिलीजियस फैक्टर वधीक आहे, उन हवाले सां अगरि को PMLN जी गवर्नमेंट डेफिनेटली क्रेडिट वेंदो आहे, जीअं सिंध जो क्रेडिट पीपल्स पार्टी ॾांहुं वञे थो त तीअं हुननि जो बि वञे थो। उन हवाले सां मूं चयो त मतिलबु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त हुननि लॉ पास कयो। तव्हांजे ख़्याल में त इहो जेको लॉ आहे इहो इस्लाम कानून ऐं डेमोक्रेसी हिकु त कीअं टकराव में आहे, ॿियो इहो त जेके असांजा
आलिम हज़रात आहिनि उन्हनि खे ईअं छो थो लॻे मतिलबु त जेको आहे सो मर्द या जी जेका आज़ादी आहे उहा औरत खे क़ैद करण में आहे? ॾिसो न, पहिरीं ॻाल्हि इहा त आलिम इस्लाम जे लॉ में या कानून में कॾहिं बि इहो कोन्हे त तव्हां औरत खे क़ैद करे या औरत खे जेको आहे तशद्दुद कयो या औरत खे हक़ न ॾियो, कतन बि इहो कोन्हे को। पर हिते इस्लाम जी तशरीह ई उबती कई थी वञे ऐं इन खां सवाइ उहो बि चवनि था त असां तहरीक हलाईंदासीं पर असां औरतुनि जे तशद्दुद जे ख़िलाफ़ आहियूं। तव्हां ख़िलाफ़ आहियो त हेतिरा ॾींहं तव्हां चुप छो कया वेठा हो? हेतिरा ॾींहं जॾहिं औरत ते तशद्दुद थींदो रहियो, औरत जेका आहे सा भोगींदी रही, उहो हिकिड़ी औरत जी ॻाल्हि आहे। ॾिसो न, आम हिकिड़े हिकु माण्हू या ॿिनि माण्हू या के तबिके जी कान्हे का, ही उन मुआशिरे जी ॻाल्हि आहे, उन जेके आबादी जी ॻाल्हि आहे जेका असांजे नस्लनि जी परवरिश करे थी। उहा औरत जेका हिसियल हूंदी, उहा औरत जेका ॾिनल हूंदी, उहा औरत जेका बुखायल हूंदी त उन जी जेको आहे न मुआशी तौर ते बि जेको आहे सपोर्ट हिन बिल में जेको आहे मुआशी तौर ते बि सपोर्ट कई वई आहे न उनखे, त उनखे मुआशी तौर ते सपोर्ट कयो वेंदो। उहा औरत हिन मुआशिरे जी कीअं परवरिश कंदी, उहा हिन क़ौम जी कीअं परवरिश कंदी? उहा क़ौम जेका अॻिते हली हिन मुल्क जूं वाॻूं संभालींदी, उहे इंजीनियर, उहे डॉक्टर, उहे अदीब, उहे दानश्वर, उहे सियासतदान, उहे साइंसदान, इहे सभु इन ई मुआशिरे मां, इन ई सोसाइटी मां पैदा थियणा आहिनि। उहा जेका माउ पाले थी, हाणे उन माउ खे तव्हां जेको आहे हर वक़्तु हिसाए रखो था, हर वक़्तु जेको आहे तकलीफ़ुनि में रखो था, हर वक़्तु जेको आहे तशद्दुद में रखो था, यकीनन उन जो डैमेज थींदो ज़हन, ऐं उहो जेका डैमेज आहे उहा पंहिंजे ॿारनि में मुंतकिल थींदी ऐं उहा सोसाइटी में थींदी ऐं उहो पोइ माशरो, उहे मुल्क, उहे क़ौमूं कीअं तरक़ी कंदा जंहिं माउ खे तव्हां कमज़ोर कयो। त हाणे उहे आलिम कीअं था चवनि त असां उन औरत खे जेको आहे तहफ़ुज़ ॾियणु इन में इहो जेको आहे सो मर्द खे तव्हां कमज़ोर था कयो, इहो इस्लाम जे ख़िलाफ़। मां नथी सम्झां हिननि जा जेके पंहिंजा तरीक़ा आहिनि, जेके हिननि पंहिंजा ठाहिया आहिनि, पंहिंजा हिकिड़ा कानून ठाहिया आहिनि, पंहिंजे ज़हन जा कानून ठाहिया आहिनि, ही उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो सम्झनि था त जेकॾहिं औरत ताक़तवर थी वई, माशरो ताक़तवर थी वियो, त पोइ हिननि जा जेके फ़रसूदा पंहिंजा ठहियल जेके कानून आहिनि उहे हली न सघंदा। उन जे करे जेको आहे सो ही उन कानून जे ख़िलाफ़ थी बीठा आहिनि। ऐं ॻाल्हि कड़े जे पे आई सवेर मां जॾहिं वेठी हुअसि त भई हिन में हिकिड़ो अञा जो मसइलो खड़ो कयो अथनि त कड़ो जेकॾहिं मर्द पातो त उनजी बेइज़ती थी वेंदी। त पर उहो मर्द जॾहिं कंहिं औरत ते पंहिंजे घर में सभिनी जे आॾो पाड़े ओड़े जे आॾो तशद्दुद थो करे, तॾहिं उन औरत जी बेइज़ती कान थी थिए? तॾहिं उन औरत खे इंसल्ट कोन थी थिए? जेका उन औरत जी बेइज़ती करे थो। ऐं सॼी दुनिया में अहिड़ा मैकेनिज़म आहिनि, अहिड़ा मिसाल आहिनि जिते ट्रैकर बि हूंदा आहिनि, जिते मॉनिटरिंग सिस्टम हूंदो आहे, जिते डेटाबेस ठहंदी आहे, जेको बि माण्हू क्राइम में इन्वॉल्व हूंदो आहे उनजी डेटाबेस ठहंदी आहे। इहो सिवाइ असां वटि पाकिस्तान में जेको आहे न आहे। बिल्कुलु कोन्हे। ही इनखे हरू भरू हिकिड़ो ईगो बनाए त भई मर्द कड़ो छो पाईंदो, मर्द उन औरत खे तशद्दुद छो थो करे? कड़ो किथे बि पाए पर कड़ो त पाइणो ई पवंदुसि न। जेकॾहिं पाण ईअं कंदो, जेको बि वाक़ई तव्हांजी ॻाल्हि आहे, जेको बि क्राइम कंदो हुनखे कड़ो त पाइणो पवंदो। उहो हथ कड़ियूं हुजनि, पोइ जेतिरो क्राइम हूंदो ओतिरो कड़ो पाइणो पवंदो। इहा ग़लति ॻाल्हि मां नथी सम्झां त आहे, बल्कि बहितर आहे। ऐं उहो ख़्यालु कंदा त जेकॾहिं सुभाणे मां हिन ते हथु खयो त मूंखे कड़ो पाइणो पवंदो, यादि अची बिल्कुलु को न को त सज़ा जो जज़ा जो जीअं चवंदा आहिनि त अगरि को हू कुझु कनि था त उनखे एटलीस्ट का सज़ा त हुअणु घुरिजे न। ऐं हुनमें का एॾी वॾी जेतिरो अगरि मैं आपसे भी शायद साहब ये बात करना चाहूँगी कि अगर आप तीनों में से याद हो एक ज़ैनब बीबी का केस हुआ था जिसको उसके शोहर ने जो है शौक दिए थे इवन, ठीक है। और ऐसे बहुत सारे केस डेली अखबारों में आते हैं जिसमें बाल काट दिए जाते हैं, नाक काट दी जाती है। अगर हमें उस पे हम रोड पे नहीं आते, मतलब हमारी मजहबी जमायतें हों या कोई भी मुखालफत जो भी करता है इसकी,
ہم جب اس کی وجہ سے ہم روڈوں پہ نہیں آتے, اس کی وجہ سے میں نے جیسے کل سن رہی تھی وہ مولوی صاحب کہہ رہے تھے کہ یہ جو ہے یہ جی مغرب میں تو پاکستان اس سے بڑا جو ہے وہ پاکستان کی جو ہے وہ بڑی بدنامی ہوئی ہے. تو کیا پاکستان کی بدنامی آنر کلنگ میں نہیں ہوتی ہے, عورتوں کو مارنے میں, تیزاب پھینکنے میں نہیں ہوتی ہے؟ قانون پاس ہونے پہ اور مطلب پاکستان کی بے عزتی کیسے ہو گئی؟ دیکھیں شیری, اس میں پاکستان کی بے عزتی نہیں, میں تو سمجھتی ہوں کہ جب آپ کی خواتین کام کر رہی ہوتی تو آپ کی عزت ہو رہی ہوتی. جب ہم ہر فیلڈ میں اپنے کامیابی کے جوہر دکھا رہے ہوتے ہیں تو یہ ہماری رسپیکٹ ہوتی. اصل چیز ہے ایجوکیشن کی کمی. آپ نے بات کی ہمارے علماء کرام کی, آپ جانتے ہیں کہ وہ کس انداز سے بات کرتے ہیں. حالانکہ اسلام اس کی, میں نے آپ کو سب سے پہلے کہا کہ اسلام اس کی تعلیم ہی نہیں دیتا کہ آپ اپنی وائف کو یا بیوی کو جو آپ کی شریک حیات ہے آپ اس کو ماریں. وہ انتہا کی صورت میں بھی آپ کو مارنے کی اجازت نہیں دے رہے. وہاں پر بھی ریکنسیلیشن ہے کہ آپ بیٹھائیں, آپ ان کے گھر کے بڑوں کو بیٹھائیں, اپنے گھر کے بیٹھیں. یہ اسلام کی تعلیم ہے. وہاں تشدد کی اجازت اسلام نے نہیں دی. اسلام نے تو عورت کو اتنا رائٹ دیا کہ وہ اپنے بچے کو اگر فیڈ نہ کرائے تو اس کے اوپر آپ جبر نہیں کر سکتے. اسلام نے ہر طریقے سے عورت کو پروٹیکٹ کیا, ماں کی صورت میں بھی, بیٹی کی صورت میں بھی, بہن کی صورت میں بھی. اصل چیز ہے آپ کی وہ کیا کہتے ہیں کہ جو کام آپ کرنے جا رہے ہیں, میں نے کہا کوئی بھی حکومت جب بل بناتی اس کی نیت ٹھیک ہوتی ہے, میں اس کی نیت پہ شک نہیں کر رہی, لیکن اس کے اندر جو کمی ہے بیشی ہے. جس طرح ہم پارلیمنٹیرین ہیں, 3 سال ہو گیا, ہمیں وہاں پہ جینڈر ڈسکرمنیشن کا سامنا ہے. پی ایم ایل این کی گورنمنٹ میں, پوری سوسائٹی کا ہمیں پی ایم ایل این کی گورنمنٹ میں, ہماری گورنمنٹ میں نہیں ہوتا تھا. ہم سب تمام ایم این ایس کو ایکویلٹی کی بیس کے اوپر تمام فنڈز دیتے تھے, ایم ڈی جیز, ایس ڈی جیز. اب تو کہتے ہیں جی ریزرو سیٹ کو نہیں ملے گا, یہ پرائم منسٹر صاحب کا کہنا ہے, یہ وہاں پہ منسٹر صاحب کا کہنا ہے. ہم 3 سال ہو گئے, ہم ایم این ایس, ایسا لگ رہا ہے ریزرو سیٹ ہماری لیے گالی بن گئی. تو جب یہ گورنمنٹ کا یہ وتیرہ ہوگا, وہاں پہ کتنی آپ نے خواتین کو نمائندگی دی ہے منسٹری میں, آپ نے کتنی پالیسی سازی میں خواتین کو نمائندگی. یہ تو فرق صاحب ظاہر ہے کہ پیپلز پارٹی کس طرح خواتین کو آگے لے کے آتی ہے, پارلیمنٹیرینز کو حقیقت میں کر کے دکھاتے ہیں وہ کام. ہم نے پچھلی گورنمنٹ ہماری تھی, ہم نے کوئی جینڈر ڈسکرمنیشن نہیں کی. تمام ایم این ایس کو خواہ وہ ریزرو سیٹ ہو, جنرل سیٹ ہو, اور یہی الحمدللہ سندھ میں بھی ہے کہ ہم سب کو ایکول رائٹس دیتے ہیں. لیکن وہاں ہمارے ساتھ یہ المیہ ہے کہ 3 سال ہو گیا اس اسمبلی کے اندر کسی بھی ریزرو سیٹ کی خاتون کو کوئی فنڈ نہیں, کوئی پالیسی سازی, کسی چیز میں بھی آپ اس کو. میں آپ کو بات بتا دوں, ریزرو سیٹ کی بات بتا رہی ہوں. یہاں تو اپوزیشن کو ہی نہیں دے رہے ہیں. ابھی یہاں پہ سندھ اسمبلی میں آپ دیکھیں گے ریزرو سیٹ تو کیا, ہمیں 3 سال ہے, اپوزیشن کو نہیں دے رہے. اب اس میں آتے ہیں تو یہ جمہوریت ہے. اگر اس بل پہ دیکھیں, بات یہ ہے کہ اس طرح اگر سندھ اور پنجاب کے ہم اس میں جائیں نا تو پھر تو بہت لمبا بحث ہو جائے گا. کیونکہ اگر ہم سندھ کی بات کریں تو ابھی بتایا کہ 3 سال ہو گئے ہیں, لیکن آر او بیز ابھی تک سندھ کے نہیں بنے ہیں نا, ٹھیک ہے. لیکن ہم آتے ہیں واپس بل پہ, ٹھیک ہے. مجھے ایک سوال, ابھی آپ تینوں نے کہا کہ بھائی اسلام میں یہ نہیں ہے کہ عورت کو جو ہے مارا جائے یا یہ ساری چیز, اس لیے اس کو ہم, اگر اسلام میں یہ 2 باتیں, ایک تو یہ کہ اگر اسلام میں یہ نہیں ہے کہ عورت کو نہیں مارا جائے تو یہ غیر اسلامی بل نہیں ہوا, کیونکہ بل بھی یہی کہتا ہے, فرسٹ. سیکنڈ بات یہ ہے کہ کل ہی اسی کانفرنس میں مولانا صاحب ایک کہہ رہے تھے کہ اسلام میں یہ ہے کہ عورت کی اصلاح کرنے کے لیے, اگر میں غلط ہوں تو آپ میری بھی اصلاح کیجیے گا, کہ عورت کی اصلاح کرنے کے لیے شوہر مالک ہے اور اس کو یہ حق ہے کہ وہ زیادہ بڑی ضرب نہ دے جس سے ہڈی وڈی نہ ٹوٹے, لیکن جو ہے وہ اس کو سزا دینے کے لیے تھوڑی بہت جو ہے وہ کر سکتا ہے. اب اس کو تھوڑی بہت کر سکتا ہے مطلب تھوڑی بہت پٹائی کر سکتا ہے. نہیں صحیح ہے. میں اس پہ بات کرنا چاہوں گی, آپ تینوں سے اس کا ویو لینا چاہوں گی, لیکن بریک کا ٹائم ہوگا. آفٹر بریک اس پہ جو ہے مزید بات کریں گے. ناظرین وٹو تاک رنڈو بریک. ویلکم بیک ناظرین. جی آپ تینوں سے سوال باری باری صرف مجھے بتائیں کہ یہ اس طرح ہے سچویشن یا نہیں ہے. ادھی ہاں ڈسو ماں تے نہ کو مذہبی اسکالر ہیں نہ ماں دین تے, ماں ہکڑی صرف لا جے ہیومن رائٹس جے حوالے سے ہن بل کے جترو مو پڑھیو آیا ہیں جے کہ بیا پاکستان جا لاز ہیں, ہن میں کا بھی اہڑی گال کونے جیکا اسلام جے بنیادی رکنن سان ٹکراؤ میں اچے. ایک بی گال یہ ہے تے اصلی جھیڑو یہ ہے تے جیکو سماج میں جیکے اسی کلچر چاہوں تا, ٹریڈیشن چاہوں تا, رواج چاہوں تا, جے میں مرد جی ہکڑی حاکمیت ہوئی گھر میں, ऐं हू जेॾी महिल बि औरत खे मारे पियो, कुटे पियो, उन खे जॾहिं चैलेंज कयो वियो आहे, हाणे उन ट्रेडिशन खे, उन रवायत खे जॾहिं चैलेंज कयो वियो आहे त असां सभिनी जी उन खे मज़हब सां गॾु लिंक कयो वियो आहे.
ठीकु आहे. तो हाणे ही जेतिरे क़दुरु हिन लॉ में असां ॾिसंदासीं जेके बि सब्सटेंटिव आर्टिकल्स आहिनि जिन में डिफाइन कयो वियो आहे त एग्रीड पार्टी केरु आहे, एक्ट छा आहे, वुमेन प्रोटेक्शन कमेटी छा आहे, या प्रोटेक्शन ऑर्डर छा थींदो, इंटरिम ऑर्डर छा थींदो, रिलीफ ऑर्डर छा थींदो. हाणे उन में सवाइ हिकु ॿिनि हंधनि ते इहा जेका शइ आई आहे त जेको प्रोटेक्शन ऑर्डर आहे उन में इहो चयो वियो आहे त जेकॾहिं उहो ऑर्डर में जज इहो करे थो त उन मुड़ुस खे घर खां ॿाहिरि रखे. हाणे इते थोरी शइ जेको असांजे आइन जो आर्टिकल 35 बि आहे जेको चए थो त रियासत जे मथां लाज़िम आहे त फैमिली ऐं मदर ऐं चाइल्ड खे प्रोटेक्ट कंदो. त उन कॉन्टेक्स्ट में पर इहो रूल्स में या ॿियूं शयूं हेठि स्मूथ थी सघनि थियूं त जज जॾहिं बि इहे ऑर्डर कंदा त उहे सॼी पंहिंजे साम्हूं प्राइमा फेसिया जेके बि शयूं हूंदियूं उन्हनि खे ॾिसंदा. हा, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां डोमिनेंट हिन समाज में केरु आहे, मर्द आहे. डोमिनेंट केरु आहे, जेको जॾहिं डोमिनेंट जेको हूंदो आहे उहो पंहिंजा लॉज पाण ठाहींदो आहे. ठीकु आहे. हाणे जॾहिं उहो डोमिनेंट जे ख़िलाफ़ उहा शइ सम्झी वञे थी, सम्झो वञे थो त हीअ असांजे मज़हब जे ख़िलाफ़ आहे, पर हक़ीक़त में हिन लॉ खे तव्हां ॾिसंदो त का बि अहिड़ी शिक कान्हे जेका मज़हब सां या आइन सां या ॿिए हंधि टकराव में अचे. हा, प्रोसीजरल शयूं आहिनि जिन खे ठीकु करे सघिजे थो, पर बेसिक इशू इहो आहे त जेका मर्द जी डोमिनेंसी आहे, जेको औरत जे ख़िलाफ़ जेको तशद्दुद आहे उनखे असीं प्राइवेट मैटर सम्झंदा आहियूं ऐं उहो चवंदा आहियूं त हीउ घर जो मामिलो आहे, घर खां ॿाहिरि न वञे, उनखे हिकिड़ो चैलेंज कयो वियो आहे. ऐं मां सम्झां थो इहो टाइम आहे इनखे चैलेंज कजे. केतिरी तव्हां इहा साइलेंस कंदो ऐं इन ते असांखे आवाज़ घटि करणु घुरिजे. सर, तव्हांजे ख्याल में मतिलबु जीअं डिस्कस थियो त ही मतिलबु हिन में अहिड़ी का बि शइ कान्हे जेका इस्लाम जे ख़िलाफ़ हुजे. ठीकु आहे. त ॻाल्हि इहा आहे त हिकु त इहो त रिलीजियस अगरि ईअं इस्लाम जे ख़िलाफ़ न आहे त पोइ मतिलबु पेट्रियार्कल सोसाइटी, मतिलबु इन जो मतिलबु इहो चई सघिजे थो त मर्द या सिस्टम जेको आहे, जेको असांजो पेट्रियार्कल आहे, उन जे ख़िलाफ़ आहे. ऐं अगरि उन जे ख़िलाफ़ आहे त हे जेके रिलीजियस असांजूं पार्टियूं आहिनि इन्हनि खे छा पंहिंजे पाण खां मतिलबु पंहिंजो डपु आहे या का ॿी वजह आहे? बिल्कुलु शिरीन, हिननि खे पंहिंजो ई डपु आहे. ऐं इस्लाम में तमामु घणी हिकिड़ी वॾी लचक रखियल आहे त हालतुनि ऐं माहौल मुताबिक़ जेको आहे सो पाण खे चेंज कयो. जेकॾहिं ईअं आहे त अल्मा पहिरां इहो ॿुधाइनि त फोटो रखणु जेको आहे सो इस्लाम में नाजाइज़ हो, पोइ पाण टीवी ते छो था अचनि, न अचनि. यानी हिकिड़ी लचक हुई उनखे, तंहिंजे करे उनखे क़बूल कयो. मां नथी चवां त न अचनि, बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे. हिकिड़ी साइंस आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, मां हिन जा मिसाल ॾेई सघां थी. पर हुन में जेकॾहिं उहो जेका हुई त थोरी सर्जिश करे सघे थी, उन में वॾे कंहिं गुनाह जे जंहिंमें का तमामु इंतिहाई ग़लति ॻाल्हि करे का औरत, इंतिहाई ग़लति, माना तव्हां सम्झो था त उन हवाले सां चयो वियो त उनखे सर्जिश करे, पोइ बि सर्जिश करे सघिजेसि थी. उन में बि इहो कोन हो त तव्हां कारो करे मारे छॾियोसि, ईअं बि कोन हो. त हिते उनखे तव्हां इहो था ॾियो त तव्हांखे इहो हक़ु आहे, पोइ उन बुनियाद ते तव्हां औरत खे रोज़ तशद्दुद था कयो. हिकु मानी थोरी देरि सां पकी, या भाॼी में थोरो लूणु पइजी वियो, या जेको आहे सो चांहि जेको आहे थोरी मिठी थी वई, उन में उन औरत जो मथो फाटल हूंदो, या पाण ॿाहिरां जेकॾहिं का ग़लति कमु करे ईंदो त पोइ उहो अची भाउ जेको आहे औरत मां कढंदो. त उनजो मक़सदु इहो कोन्हे को त तव्हां औरत खे जेको आहे सो उन बुनियाद ते जेको आहे सो तशद्दुद कंदा रहो. मां नथी सम्झां इहे जेको शयूं आहिनि, जीअं अदा चयो त हिन में को बि अहिड़ो नुक़्तो कोन्हे जेको इस्लाम सां तज़ाद तंहिंजे करे हिनखे मां नथी सम्झां. ऐं ॿी ॻाल्हि इहा त सेक्युलर जेके पार्टियूं आहिनि या जेके आहिनि सिविल सोसाइटी त कयो आहे हिनखे सपोर्ट, पर पार्टियूं खुली करे कोन कयो आहे. तव्हां ॾिसंदो त खुली करे इन सपोर्ट कोन कयो आहे. जेका ॻाल्हि ग़लति पई वञे, जेका ॻाल्हि ग़लति पई वञे ऐं ईअं न करणु खपे, छो त हुन में ख़बर इन में इहो आहे त हुनखे ईगो जो मसइलो त हू क्रेडिट खणी विया ऐं इहो जेको आहे क्रेडिट असां हाणे इन जे करे तव्हां हिकु बहितरीन कानून खे ऐं बहितरीन ॻाल्हि खे तस्लीम नथा कयो त उहो जेको आहे सो क्रेडिट न आहे. ही सॼे मुआशरे जे लाइ, सभिनी औरतुनि जे लाइ, सभिनी मुल्क जे लाइ 31 शिकें हैं इस पूरे बिल में.
जहाँ तक मैं समझती हूँ, मेरा ख्याल है जो मुखालफत करने वालों में से शायद आधे लोगों ने भी पूरी शिकें नहीं पढ़ी होंगी, पूरा बिल नहीं पढ़ा होगा, लेकिन वो ये समझते हैं कि मतलब मुखालफत करनी है उसका। जैसे हमने जिक्र किया, और जो मुझे लगता है कि वही बात के मज़हब से नहीं, लेकिन हमारी सोसाइटी और जो मर्द की हाकमियत है उसके खिलाफ ये बिल ज़रूर है। मतलब क्योंकि कि उसको ये उसकी जो अथॉरिटी है वो चैलेंज होगी कि वो अपनी औरत को मार नहीं सकता। तो आपके ख्याल में क्या इस तरह है? और अगर इस तरह है तो फिर हमें जैसे आप पीपल्स पार्टी की MNA हैं, तो आपके ख्याल में जो दूसरी पॉलिटिकल पार्टीज़ हैं उनको जैसे सोरठ ने कहा कि खुल के आके इसको सपोर्ट करना चाहिए, स्पेशली औरतों को, जो औरतें हैं इसमें। देखिए, सबसे पहले अभी बात हो रही थी कि हम इस्लाम ने क्या इजाज़त दी है, क्या नहीं दी है, उसको मारपीट की दी है, नहीं दी, अभी आपने बात की। इस्लाम के ऊपर अगर अब आप आते हैं तो इस्लाम ने बहुत सारे स्टेजेस बनाए हैं, बहुत आसान मजहब है, औरत को बहुत सारे राइट दिए हैं, उसने तो शादी का भी इख्तियार दिया। कौन अपने हमारे इस माशरे में कौन अपनी बेटी को कहता है कि जी आप अपनी मर्जी से कर लें? हज़रत खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा की और तमाम की वो बिजनेस वीमेन थी, उन्होंने शादी के लिए प्रपोज किया। इस्लाम की तालीम तो फिर ये है ना, इस्लाम की तालीम वहाँ पे कुरान में वाज़े तौर पे आए थे कि जी आप उनसे बोलना छोड़ दें, अगर आपके आपस में इस तरह मरासिम है, फिर आप अपने घर के बुजुर्ग लेके आए, वो अपने बुजुर्ग के कमेटी बैठे, फिर उनमें अगर इस तरह का कुछ है, लेकिन वहाँ पे मारने की इजाजत नहीं है। वो इंतहा की सूरत में कि औरत अगर कोई इंतहाई गलत बेराह रवी का शिकार हो गई तो वो उसके लिए वहां पे भी समझाने के लिए कहा गया, और हल्का फुल्का कि उसको जोर से चोट ना लगे। यानी उसको तो आपने पकड़ लिया। जहां इस्लाम, ये हमारा माशरा माशरती रस्म रवाज का है, मेल डोमिनेटेड माशरा बन चुका है। अच्छा, हमने कारोकारी भी कर देते हैं औरत के साथ, औरत को हम इज्जत का मसला बना के मार देते हैं, उसको मुख्तलिफ भेंट चढ़ा देते हैं। ये वो सारी चीज़ें जिसे हमने एजुकेट करके ख़त्म करना है। हम बिल के मुखालिफ नहीं, बिल की मैंने कहा कि इनकी नीयत सही, वो नीयत तो सही थी, असल चीज़ है इसमें बहुत सारी खामियां हैं। उसको अभी ये मेरा ख्याल खुद बैठेंगे, जिस तरीके से उसके ऊपर तनाज़े हैं उस पर बैठेंगे और दोबारा उसके अंदर बेहतरी की सूरत लाई जा सकती है। बात ये है कि हमें एजुकेट करना है अपने माशरे को कि औरत को इस्लाम ने जो राइट्स दिए क्या वो आप दे रहे हैं। थे बस आऊं ता ॾिठो साहब हिकिड़ी ॻाल्हि अॼु मूंखे बात में थियो त अची ॾिठो साहब आऊं तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि इन ते ई पुछणु चाहींदसि त मतिलबु वे इन जो रस्तो छा आहे त इहा मुखालफ़त जेका आहे रिलीज़ इनखे कीअं ख़तमु करे, हुकूमत छा इन्हनि खे विहारे ऐं कुझु इन्हनि जूं जेके हालांकि हुननि जो हू त एतिरा मतिलबु हुननि चयो पियो त बिल्कुलु ख़तमु रिपील करणु घुरिजे, पर तव्हांजे ख्याल में हुकूमत खे छा करणु घुरिजे, इन्हनि खे विहारे इन्हनि जो कुझु तरमीम करणु घुरिजे या? अदी हाणे पहिरियां त इन तरमीम या रिपील करण खां अॻु में मां ॿ शयूं अर्ज़ु कंदुमि। ऑनरेबल पार्लियामेंटेरियंस क़ौमी असेंबली जी भी मैडम है, सूबाई असेंबली वेठी आहिनि, त जेको डोमेस्टिक वायलेंस आहे बेसिकली असांजो जेको पाकिस्तान जो ताज़ीरात पाकिस्तान आहे उन में भी तव्हां ॾिसो त कंहिंखे बि तव्हां फिज़िकली हर्ट कयो था, जिस्मानी तौर ते कंहिंखे तव्हां धकु हणो था त उहो बि पाकिस्तान पीनल कोड में 332 में आहे। तव्हां असाल्ट कयो था उहो बि जेको आहे 351 में आहे। तव्हां अटेम्प्ट कयो था उहो बि 511 में आहे। अहिड़े तरीक़े सां असाल्ट आहे, हर्ट आहे, ॿियूं जेके बि शयूं उहे ताज़ीरात पाकिस्तान में शयूं हूअं ई क्रिमिनलाइज हुयूं, उहा पुलिस हूअं ई कॉग्निजेंस वठंदी हुई। नंबर 1। हाणे हिकिड़ी वायलेंस, डोमेस्टिक वायलेंस से सिर्फ़ फिजिकल ना है, डोमेस्टिक वायलेंस साइकोलॉजिकल भी आहे, मेंटल भी आहे। तव्हां रोज़ घर वञो, ज़ाल खे चओ तोखे ॿीहर तलाक ॾींदुमि, तुंहिंजो किरदारु अहिड़ो आहे, तूं फलाणो कमु सही नथी करे, इहो बि वायलेंस जो क़िस्म आहे। तूं ॿार नथी ॼणे, तूं जेका फलाण हीअ शइ आहे। हाणे एतिरे क़दुरु तव्हां उनखे लटे कपिड़े खां महरूम रखो, तव्हां उनखे ॿियनि शयुनि खां, इकोनॉमिक अब्यूज़ बि आहे। त हाणे जेको डोमेस्टिक वायलेंस खे जेको डिफाइन, जेको सिंध एक्ट में, जेको डोमेस्टिक वायलेंस सिंध एक्ट में उनखे हिकिड़ो कॉम्प्रिहेंसिवली हुननि डिफाइन कयो त फिजिकली, साइकोलॉजिकली, मेंटली ऐं उनखे कीअं कजे। हिन में जेको पंजाब वारो आहे हुननि खणी आया आहिनि, पर हुननि उन शइ खे थोरो उते कंफ्यूजन में आणे छॾियो आहे। हिकिड़ी नंबर 1 ॻाल्हि मां इहा ॻाल्हि कयां त हिन लॉ में का ॿी अहिड़ी का नई शइ कोन्हे।
औरत सां डोमेस्टिक वायलेंस हुअं ई कॉग्निजेबल ऑफेंस आहे। बाक़ी हाणे हिन में फिजिकल मेंटल साइकोलॉजिकल इहो इंक्लूड कयो वियो आहे। नंबर 1। नंबर 2, अॻे पुलिस जुरिसडिक्शन हूंदी हुई, हिन एक्ट में इहो कयो आहे त डिस्ट्रिक्ट जी लेवल ते हिकिड़ो इदारो ठहंदो, उन में साइकोलॉजिस्ट हूंदो, उन में सोशल वेलफेयर जो नुमाइंदो हूंदो, पर हाणे उहो प्रैक्टिकल केतिरो थींदो, उनखे केतिरी शयूं थींदियूं। ऐं ॿियो जेको हिन में हिकिड़ो प्रॉब्लम इहो आयो आहे जेको इन्हनि खे लॉ जे जेॾीमहिल असां वटि ॿी बदकिस्मती इहा आहे, विद ड्यू अपॉलॉजी मैडम, चाहे वो पीपल्स पार्टी की हुकूमत हो या PMLN की, जिस दिन असेंबली में बिल पेश होना होता है उस दिन ये वहाँ टेबल करते हैं, वरना उसको आप पब्लिसाइज करें, मीडिया के थ्रू तशरीह करें उसकी, ताकि लोगों की ओपिनियन आए, सजेशंस आए, कंसल्टेशन हो, ब्रॉडर कंसल्टेशन हो, तो उसमें ये मतलब कंपटीशन के माहौल में हम जब बिल्स को बनाते हैं ना, तो उसकी ब्रॉडर स्टेक होल्डर्स के साथ कंसल्टेशन नहीं होती। तो मैं ये क्लियर करना चाह रहा हूँ, मेरी पॉइंट ऑफ व्यू से इसमें कोई डोमेस्टिक वायलेंस को डिफाइन किया गया है, उसमें जुरिसडिक्शन वही है। अब सिर्फ फर्क ये है कि इम्प्लीमेंटेशन, माजरत से अगेन उहा ई ॻाल्हि मां चवंदुमि दादी वेठी आहे पीपल्स पार्टी जी, त सिंध में तव्हां भली लॉज केॾा बि सुठा ठाहिया, लेकिन इम्प्लीमेंटेशन है तो उनजो को माना वो फायदो चाइल्ड मैरिज रिस्ट्रेंट एक्ट बना है 2013 में, डोमेस्टिक वायलेंस बना है, सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी बनी है, आपके पास बजटरी अलोकेशन, आपको एनुअल बजटरी अलोकेशन असेंबली से करनी चाहिए। यहाँ भी पंजाब में बेशक वो उन्होंने एम्बिशियस प्लान तो रखा है, हम ये देखेंगे कि लेकिन जो हमारा प्रीवियस एक्सपीरियंस है उसके हिसाब से पंजाब फिर भी अमल दरामद के हिसाब से सिंध से बेहतर है। टाइम एक्चुअली कम है, घट थी वियो प्रोग्राम जो बल्कि खत्म थी चुका है। मैं आपसे कहूंगी कि इम्प्लीमेंटेशन भी हमारे यहाँ नजर आता है, औरतों को हकूक भी दिए जाते हैं, और वो सब चीज तमाम NGOs भी उसको तस्लीम कर रही है, दुनिया तस्लीम कर रही है। नहीं, ये तो सब बात मानने की है कि लॉज तो आए हैं, बस ये और बात है कि उनके 3 साल में ROPs नहीं बनते या इम्प्लीमेंट नहीं होता वगैरह, अगर कहीं हर्डल्स है तो उसको बनाए जा रहे हैं। बहुत शुक्रिया आप सब लोगों का। नाज़रीन, थियण त ईअं घुरिबो हो त जेको हिकिड़ो ॾिसो मतिलबु ईअं चइजे त स्टेप आहे अगेंस्ट वायलेंस जेको औरतुनि ते थिए थो, उनजी वाखाण कजे, पर असां वटि सिलसिलो जेको आहे सो उल्टो आहे। उमेद कजे थी त जेको आहे सो इहो जेको बहरान आयो आहे एॾो, इनखे एतिरी हाई पिच ते वठी वञी क्रिएट इशू कयो वियो आहे, इनखे ख़तमु कयो वेंदो। ऐं उहे सभु मुखालफ़त कंदड़ जेके इनखे सिर्फ़ु मुड़ुस या मर्द थी बिल खे ॾिसनि पिया, अगरि उहे थोरी देरि जे लाइ पीउ ऐं भाउ थी ॾिसनि त हुननि खे एॾी मुखालफ़त जी ज़रूरत न पवंदी। ऐं न ही जेको बिल आहे अॼु इहो डिस्कस कयोसीं त हिन में अहिड़ी का पॉइंट न आहे जेका असांजे मज़हब, आइन ऐं जेको आहे सो डेमोक्रेसी जे ख़िलाफ़ु हुजे। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए नए इशू सां तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।